अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडीओ न्यूज़ है वहाँ वज़ीर उन्नड़ नवाब शमा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डहरी जी कोरोना वायरस जे करे लगल लॉकडाउन में 4 ॾींहनि जे नरमीअ खां पोइ जुमे जे ॾींहुं तमामु घणी सख़्ती कई वई आहे ऐं सिक्योरिटीअ जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। पुलिस रेंजर्स ऐं फ़ौज जा जवान सिक्योरिटीअ जा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। शहर जा मुख्य चौक चौराहा, काज़ी अहमद मोड़, पुलिस लाइन चौक, शिराज चौक, गोल चक्रो, स्टेशन चौक, सकन रोड ऐं ॿियनि हंधनि ते रुकावटूं ॿियारे पुलिस जा एहलकार सभिनी गाॾियुनि वारनि खे वापसि घरनि ॾांहुं मोकिले रहिया आहिनि। जॾहिं त अॼु 21 रमज़ान शहादत हज़रत अली अलैहिस्सलाम जो ॾिहाड़ो हुजण जे करे नवाब शाह जे मोमिनीन तरफ़ां गम अली पंहिंजे घरनि में मल्हायो पियो वञे ऐं गम अलीअ जो तॾो विछायो वियो आहे ऐं मोमिननि हिक ॿिए सां अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾुख वंडे रहिया आहिनि। जॾहिं त कोरोना वायरस जे मरीज़नि जो तइदाद हिक मासूम ॿार में कोरोना ज़ाहिर थियण खां पोइ 131 थी वियो आहे ऐं अक्सर कोरोना जा पॉज़िटिव मरीज़ पंहिंजनि घरनि में रखिया विया आहिनि ऐं उनजे घरनि ॿाहिरां पुलिस बीहारी वई आहे। चार जेडी न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडी न्यूज़।